इस्लामाबाद हाईकोर्ट तोशाखाना केस में पीटीआई चेयरमैन इमरान खान जा गिरफ्तारी वारंट्स मुअत्तल करण वारी दरख्वास्त ते अदालत पारां इमरान खान खे हलफनामो लाॻापियल ट्रायल कोर्ट में जमा कराइण जो हुकुम ॾींदे फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत दरख्वास्त उकलाए छॾी। दरख्वास्त ॿुधणी दौरान चीफ जस्टिस आमिर फारूक रिमार्क्स ॾींदे चयो त हिक सियासी जमात जा कारकुन पुलिस ते हमला करे रहिया आहिनि। असां दुनिया खे छा ॿुधाए रहिया आहियूं त कानून ते अमल न कंदासीं। लाहौर में पुलिस वारा रियासत जी ड्यूटी करे रहिया आहिनि। पुलिस ते हमलो रियासत ते हमलो आहे। सभिनी लाइ कानून हिक जहिड़ो हुअणु ज़रूरी आहे। इमरान खान की गिरफ्तारी इस्लामाबाद ऐं लाहौर पुलिस लाइ चैलेंज बणियल। लाहौर जे ज़मान पार्क में शिकतान बरक़रार। कारकुननि ऐं पुलिस विच में गुज़िरियल ॾींहं खां चकरियूं जारी। पुलिस जो ज़मान पार्क खे घेरो बरक़रार। कसूर गुजरावाला ऐं शेखुपुरा मां पुलिस जा ताज़ा दस्ता ज़मान पार्क पहुची विया। पीटीआई कारकुननि जी अॻिते वधण पुलिस सां सख़्त मुज़ाहमत। डीआईजी समेत 65 ॼणा ज़ख़्मी थी पिया। आईजी पंजाब चयो आहे त पुलिस ते हमला कया पिया वञनि। इमरान जी गिरफ्तारी बिना कंहिं नुक़सान जे चाहियूं था। लाहौर हाई कोर्ट ज़मान पार्क वारे इलाइक़े में पुलिस खे सुभाणे सुबुह 10 वॻे ताईं ऑपरेशन रोकण जो हुकुम ॾेई छॾियो। जस्टिस तारिक सलीम शेख चयो आहे त ऑपरेशन रोकियो आहे, गिरफ़्तारियुनि खां रोके नथो सघां। इस्लामाबाद हाई कोर्ट जे फ़ैसिले जो इंतज़ारु कयो वञे। हिक शख़्स पाण खे कानून खां मथां समझी रहियो आहे। इमरान हाणे बुज़ुर्गी ऐं बीमार हुअण जो ड्रामो करे रहियो आहे। मां त कुझु नाहे कयो, जेको कुझु थी रहियो आहे त अदालती हुकुम ते थी रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त अदलियाती हमला ऐं जजिस ते टोकूं थी रहियूं आहिनि। इमरान खान जी ईमानदार हुअण वारी दावा सभ खां वॾो कूड़ आहे। आम चूंडूं मुक़रर वक़्त ते थींदियूं त आईन कानून रियासत जानिबदार थींदी, मुल्क बि अॻिते वधंदो। ॿिनि सूबनि में इलेक्शन थी रही आहे, ॿिनि में न, जंहिंजा नतीजा वक़्त ते साम्हूं ईंदा। हुकूमत इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले सां गॾु हूंदी। IMF सां स्टाफ लेवल जो मुआहिदो जल्द थी वेंदो। In Mr. Khan's case, he's under the threat of arrest because of his ego. He says that the courts are saying that he has to come to court and fight his cases, whatever cases are against them. And he says, I'm Imran Khan and I'm too important and I'm not going to turn up to court. And what we've seen over the last couple of weeks has been a complete mockery of the judicial system in Pakistan, of rule of law, of the constitution in Pakistan, where had he gone to court, there's probably no reason he had to fear imminent arrest. Because he's violated court orders time and time again, finally the courts have instructed the police to produce him before court. In this case, Mr. Khan is refusing to even present himself before court. He's refusing to defend himself. I'm sure if he's innocent, he'll be able to clear his name through the judicial system. इमरान पाण खे मुल्की कानूननि खां मथां सम्झे थो। इमरान खे कानून जी भञकड़ी जो जवाबु ॾियणो पवंदो। अमरीकी टीवी चैनल सां ॻाल्हाईंदे परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त इमरान तलब करण बावजूदि अदालतुनि में पेश थियण लाइ तयारु नाहे। पुलिस जी अचण ते इमरान कारकुननि खे घुराए थो। सिलेक्शन पहिरीं क़बूल कई, न हाणे कंदासीं। वोट जी इज़त लाइ ताराज़ीअ जा ॿई पासा बराबरि करण लाइ जिदोजहद जारी आहे। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त ताराज़ीअ जा ॿई पासा बराबरि थींदा त इंसाफ़ जी फतह थींदी। ज़मान पार्क जो गिदड़ औरतुनि ऐं ॿारनि खे ढाल बणाए लिकियो वेठो आहे। अदालत वञण खां डिॼी रहियो आहे। सर इस वेले खान साहब ने क्या है, सारे MP MNS MPs ਨੂੰ फोन करो और वो कर लेने जी पहुंचन बंदे लैके पहुंचन। उन्होंने कॉल कह दियो मेरे वालों जरा नहीं पहुंचा मैं कोई टिकट नहीं देना। मैं हुणे खान नाल डायरेक्टली गल कही। फौरी तौर माण्हू वठी ज़मान पार्क पहुचो, न त खान टिके न ॾींदो। PTI अॻवान यास्मीन राशिद ऐं ब्रिगेडियर रिटायर एजाज शाह जी मुबैना ऑडियो लीक। मुबैना ऑडियो में यास्मीन राशिद ब्रिगेडियर रिटायर एजाज शाह खे माण्हू वठी ज़मान पार्क पहुचण जो चई रही आहे।
यास्मीन राशिद चवे थी त खान चयो आहे त माण्हू वठी पहुचो न त टिकट न मिलंदी। इमरान खान मुल्क में घरू वेड़ चाहे थो। गिलगित बल्तिस्तान जी फोर्स इस्तेमाल करे पंजाब पुलिस ऐं रेंजर्स जा मथा फाड़िया वञनि था। वफाकी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त पीटीआई सियासी जमात न पर दहशतगर्दनि जो टोलो आहे। हुकूमत जो इमरान खान जी गिरफ़्तारीअ सां को बि तालुक़ न आहे। इमरान ॿुधाए त खेसि अदालतुनि में कहिड़ो ख़तरो आहे। आप स्टेट से लड़ने की कोशिश करें। आप ये पैगाम दे रहे हो कि आप स्टेट से ज्यादा स्ट्रांग हो और आप खुद दे रहे हो। ये नहीं कि आपके लिए कोई नेचुरल रिएक्शन हो रहा है। आप लोगों से अपील कर रहे हो कि बाहर निकलो मुकाबला करो। मतलब आप स्टेट के खिलाफ कोई ऐलान जंग कर रहे हो। पॉलिटिकल पार्टी से अब अपने आप को मिलिटेंट ऑर्गेनाइजेशन बनाने की तरफ लेके जा रहे हैं और ये सारा पूरा प्लान आपका सोची समझी साजिश के तहत हो रहा है। आपने इस मुल्क के कानून को जूतों की नोक पर रखा हुआ है। आपने और आपके सदर ने, जो सदर ने कल बयान दिया वो ज्यादा खतरनाक है कि एक मुल्क का सदर, प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान जो है, वो कह रहा है कि जी अदालतें इंतकामी कार्रवाइयां कर रही हैं। ये देख लेना चाहिए कि लीडर और गीदड़ में क्या फर्क होता है। वो जो लीडर कारकुनों को कहता था कि जेल भरो तहरीक, और आज उन्हीं कारकुनों को कह रहा है कि जेल से बचाओ तहरीक शुरू करें। लाहौर में सब कुछ इमरान खान जी साजिश तहत थी रहियो आहे। इमरान खान पीटीआई खे सियासी पार्टी मां हथियारबंद विंग बणाइण चाहे थो। वर्दी वारनि ते हमला, रियासत खिलाफ़ जंग जो ऐलान आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त सदर आरिफ अलवी आईनी मनसब ते हूंदे अदालती हुकुमनि खे साजिश करार ॾिनो, जेको वधीक ख़तरनाक आहे। नासिर शाह चयो त जेल भरियो तहरीक जो सॾु ॾींदड़ जेल खां बचायो तहरीक शुरू करे रहियो आहे। सिंध असेंबली जे इजलास दौरान स्पीकर आगा सिराज दुरानी ऐं पीटीआई एमपी खुरम शेर ज़मान विच में सख़्त जुमलनि जी ॾे वठि। खुरम शेर ज़मान लाहौर जे ज़मान पार्क ते सिधी फायरिंग जो ज़िक्र कयो त स्पीकर खेसि रोकियो, जंहिं तां ॿिन्ही ॼणनि में सख़्त जुमलनि जी ॾे वठि थी। खुरम शेर ज़मान ऐं शर्जील मेमण विच में बि टकराव थियो। आईजी सिंध पारां पुलिस के कचे में धाड़ियलनि खिलाफ़ इंटेलिजेंस बेस्ड कार्रवाइयूं करण जी हिदायत। आईजी सिंध गुलाम नबी मेमण जी सदारत हेठि कचे में ऑपरेशन बाबति आला सतही इजलास में सखर ऐं लाड़काणे रेंज जा रैपिड रिस्पांस फोर्स जा 1000 एहलकार मोकिलण जो फ़ैसिलो। भुंग लाइ अगवा जे केसनि जी इश्तियारी ऐं रूपोश जवाबदारनि जी गिरफ़्तारी ऐं जांच जो टास्क सीआई हवाले। आईजी सिंध पारां अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त खे यकीनी बणाइण जी हिदायत। बावड़ वेझो खंभड़ा थाणे जी हद में पुलिस जो ॾोहारनि सां मुक़ाबिलो। एएसआई शहीद 2 ॾोहारी मारिजी विया। खंभड़ा थाणे जी हद में पुलिस जो ॾोहारनि सां मुक़ाबिलो थियो। मुक़ाबले में एएसआई अमानुल्ला अबड़ो शहीद थियो। पुलिस जी फायरिंग में 2 ॾोहारी बि मारिजी विया। शहीद एहलकार जो मढ़ ऐं ॾोहारनि जा लाश अस्पताल मुंतक़िल। आईजी सिंध गुलाम नबी मेमण आबाद जी शिकायतुनि जे अज़ाले लाइ 4 रुकनी कमेटी जोड़े छॾी। शिकायतुनि जांच शफ़ाफ़ जांच करे 15 ॾींहं अंदरि रिपोर्ट पेश करण जी हिदायत। एडिशनल आईजी स्पेशल ब्रांच खादिम हुसैन रिंद जी सरबराही में जोड़ियल कमेटी में डीआईजी, सीआईए, डीआईजी, LISSPR FF शामिल, जॾहिं त आबाद जे सरबराह आईजी सिंध खे ख़त लिखी कब्ज़ा माफ़िया सां ॿिट बणियल पुलिस ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ दरख़्वास्त लिखी हुई। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में धारदार रोड हादसनि में 7 ॼणा फ़ौत, 16 ॼणा ज़ख़्मी। काज़ीमंद में कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर, औरत मरियम कोरी फ़ौत, 2 ॼणा ज़ख़्मी। मीरपुर माथेले में जानियुनि जी वैगन ब्रेक फेल थियण सबबि काज़ी वाह में किरी पई, मासूम ॿार फ़ौत, 10 ॼणा ज़ख़्मी। पीर जो ॻोठ में फटाकनि मां बाहि लॻण सबबि सड़ी ज़ख़्मी थियल मासूम ॿारड़ी हीर नुहाणी ज़ख़्मनि जा सूर नसान ते दम ॾेई छॾियो। चंडो गुलाम हैदर जे ॻोठ दोदो इलाइक़ो में पोरित जानी इलाइक़ो थ्रेशर में अची फ़ौत थी वियो। खानपुर में बिजली जे खंभे तां पेर तिरकण सबबि लाइन मैन ख़ैर बख़्श ॼामड़ो किरी फ़ौत थी वियो। लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो।
जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी के घर ते हमले खिलाफ नवाब शाह कंथकोट दातू जैकाबाद तंगवाणी और कुनरी समेत मुख्तलिफ शहर में जस्कम कारकुनन जा एहतजाजी मुशायरा ऐं धरना जस्कम अगवाणनि पारां जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करण जो मुतालबो। एसयूपी जो डिजिटल आदमशुमारी धारनि जी आबादकारी ऐं ॿियनि मसइलनि ख़िलाफ़ सखर खां कराची लाइ निकितल पैदल मार्ची दुल्ह दरिया खान जाम निज़ामुद्दीन ऐं जाम तमाची जे मज़ारुनि ते हाज़िरी संद जी ख़ुशहाली लाइ दुआ घुरी वई। मार्च 6 खां आख़िरी मंज़िल कराची लाइ रवानो थी वियो। कराची के गुलिस्तान जोहर ब्लॉक 11 में हदखलनि खिलाफ ॿिए ॾींहुं बि KDA ऐं पुलिस जो ऑपरेशन रहवासियुनि जो घर ढहण खिलाफ औरतुनि ऐं ॿारनि समेत एहतजाज नारेबाज़ी। मुज़ाहिरीन चयो आहे त सॼी ज़िंदगी जे कमाई मां प्लाट ख़रीद करे अझा ठाहिया आहिनि, सिंध हुकूमत बेघर थियण खां बचाए।